कमेटी न्यू सैदाबाद जे टाउन ऑफिसर जावेद खान पारां शहर जो दौरो ऐं शहर में थींदड़ सफ़ाई सुथराई मुतालिक़ मुलाज़मनि खां ब्रीफिंग वरिती। उन मौक़े ते हुन मुलाज़मनि खे चयो त शहर खे साफ़ सुथरो रखणु मुंहिंजी पहिरीं तरजीह आहे ऐं कोशिशि कंदुसि त सैदाबाद शहर में सफ़ाई हुजे ऐं शहरियुनि खे बि सफ़ाई जे अमले सां तावन करणु खपे। उन मौक़े ते हुन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी जो बि दौरो कयो, जिते सहाफ़ियुनि खेसि शिकायत कई त साबिक़ा टाउन ऑफिसर लियाकत भट्टी अख़बारनि जा बिल खाए तालका प्रेस क्लब जूं अख़बारूं शहीद बेनज़ीर लाइब्रेरी मां बंदि कराए छॾियो आहे, जंहिंसां शहरियुनि खे तमामु घणी परेशानी आहे। उन मौक़े ते टाउन ऑफिसर जावेद खान चयो त इंशाअल्लाह जल्द खां जल्द लाइब्रेरी में अख़बारूं रखायूं वेंदियूं।